नासी थद में इज़ाफ़े सबब शहरनि कंबरची लुंडा बाज़ार जो रुख करे वरितो आहे। महांगाई सबब गरीब माण्हुनि खां इस्तेमाल थियल जैकेट, स्वेटर, जुराबा बि पोरियत जी पहुच खां परे थी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे इख़लाक़ अहमद चांडियो जी हीअ रिपोर्ट। थद में इज़ाफ़ो थींदे ई कंबर जे शहरनि जेको आहे लुंडा बाज़ार जो रुख करे वरितो आहे। हिते को जेको आहे सो जैकेट थो ख़रीद करे, को कोट ऐं हुन सां गॾोगॾु जोराबा ऐं हथनि वारा पाउच ख़रीद करण में हितां शहरी जेको आहे सो मसरूफ़ अमल ॾिसण में अचनि पिया। अचो त हिते मौजूदु जेके शहरी आहिनि हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिननि अॻिले साल खां ऐं हिन साल रेटनि में केतिरो फ़र्क़ु आहे। घणो फ़र्क़ु आहे। अॻिले साल ही तक़रीबन 100-150 में असां वठंदासीं। हाणे भाऊ दोस्त चवनि था 400-500 रुपया आहिनि दाणे जा। ज़ुल्म आहे, काॾे वञूं शहर वारी बाज़ार में त असां वञी नथा सघूं, उते त तमामु घणा महांगा, असांजी सोच खां महांगा आहिनि। हीउ कुझु सस्तो आहे पर पोइ बि महांगो आहे। सर्दी ज़्यादा आहे, बचण जे लाइ वठिणो त आहे, छा कयूं। हिन वक़्तु जो आहे न बाज़ार में तो रेट आहे तक़रीबन जैकेट जो 4000 रुपये हले थो रेट न। हाणे लुंडा बाज़ार में वठंदा हुआसीं तक़रीबन 200-300 में मिलंदो हुयो, लेकिन हाणे लुंडा बाज़ार में उहो ई 600-700-800 ॿुधाइनि था। तो अञा माना लुंडा बाज़ार में वठण जो फ़ाइदो त न थियो। बात यही है ना कि उधर से जो चीज़ 2 रुपये महंगा मिलता है तो इधर हम भी 2 रुपये महंगा चलाता है, उधर से 2 रुपये सस्ता मिलता है तो इधर भी हम वही रेट चलाता है। जैसे मार्केट से रेट मिलेगा उस हिसाब से हम भी चलाएगा। इस साल की निस्बत से यकीन करके माना आधे के अदर फ़र्क पड़ा हुआ है। कैमरामैन ममता शाबराड़ी सां गॾु इख़लाक़ अहमद चांडियो, धरती टीवी न्यूज़ कंबर।